मास परिशय। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवत गीता अध्याय 5। अर्जुन चयो, हे कृष्ण, कॾहिं चवीं तो कर्म जो त्याग कर, कॾहिं चवीं तो निष्काम कर्म कर। पर उन्हनि ॿिन्ही मां बि जेको सच पच कल्याणकारी हुजे, उहो मूंखे तूं चओ। श्री कृष्ण चयो, कर्मनि जे त्याग ऐं कर्म योगी ॿई मोक्ष ॾींदड़ आहिनि। पर ॿिन्ही मां बि कर्मनि जे त्याग खां निष्काम कर्म करणु श्रेष्ठ थींदा आहिनि। हे महाबाहु अर्जुन, जेको कंहिंसां द्वेष नथो रखे, कंहिंजी कामना बि नथो करे, अहिड़े निष्काम कर्म योगीअ खे सदाईं सन्यासी सम्झणु खपे। उहो राग द्वेष दुविधाउनि खां छुटल ऐं संसारी बंधन खां मुक्त थो थिए। अज्ञानी चवनि था त सांख्य योग ऐं निष्काम कर्म योग अलॻि अलॻि फल वारा आहिनि। पर ॿिन्ही मां को बि सुठी तरह कंदड़ ॿिन्ही जे साॻिए फल परमात्मा खे प्राप्त थींदा आहिनि। ज्ञान योगिन खे जेको परम धाम प्राप्त थिए थो, उहो निष्काम कर्म योगिन द्वारा भी प्राप्त थिए थो। जेको ज्ञान योग ऐं कर्म योग खे फल रूप सां हिकु ॾिसे थो, उहो ई ठीकु पसे थो। हे बाबाऊ, कर्म योग बिना संन्यास योग करणु मुश्किल आहे। निष्काम कर्म योगी पार ब्रह्म परमात्मा खे जल्द प्राप्त थी वेंदो आहे। जो पुरुष योग सां जुड़ियल इंद्रियनि ऐं मन खे जीतींदड़ पवित्र अंतकरण वारो आहे, जो सभिनी प्राणियुनि में आत्मा खे ॾिसंदड़ कर्म कंदो निर्लेप रहंदो आहे। सत्य खे ॼाणंदड़ जोगी त ॾिसंदे ॿुधंदे छुहंदे सिंघंदे भोजन कंदे ऐं हलंदे, साहु खणंदे ॻाल्हाईंदे त्यागींदे अखियूं खोलींदे ऐं पूरींदे, सभई इंद्रियूं पंहिंजनि पंहिंजनि विषयनि में वर्तन थियूं, ईअं ॼाणे थो। अहिड़ी तरह सम्झी ऐं ॼाणे थो त मां असुल कुझु बि करियां नथो। जो पुरुष सभई कर्म परमात्मा खे अर्पण करे मोह त्याग करे थो, उहो पुरुष जीअं कमल जो गुल जल खां न्यारो रहे थो, तीअं उहो बि पाप खां निर्लेप रहे थो। निष्काम कर्म योगी कर्मनि जो फल छॾे परम शांति पाए थो। पर कामनान वारो पुरुष कर्म फल में मोहिजी बंधन में ॿधिजे थो। सभिनी कर्मनि जो त्याग कंदड़ मन शरीर ऐं इंद्रियनि खे वस में रखे थो, ऐं नवनि दरवाज़नि वारे शरीर रूपी घर में रहंदे न हू पाण कुझु करे थो न ॿियनि खां कराए थो। ईश्वर बि प्राणनि जे न कर्ता पिणे खे न कर्मनि जे फल जे संजोग खे रचे थो। उहे सभु कर्म स्वाभाविक प्रकृतिअ द्वारा सदाईं थींदा रहनि था, ईअं चवे थो। परमात्मा न कंहिंजे शुभ कर्म न पाप कर्म खे ग्रहण करे थो, पर अज्ञान करे ज्ञान ढकिजे थो। उन करे जीव मोह में फासे थो। पर जिन पुरुषनि जो उहो अज्ञान
आत्म ज्ञान करे नास थी वियो आहे। उन्हनि खे ईश्वर जो स्वरूप सिज समान ॾिसण में ईंदो आहे। जिन जी ॿुधी मन परमात्मा में लॻल आहे, जिन जी उन में निष्ठा ऐं विश्वास आहे, जिन जा पाप आत्मज्ञान सां धोपिजी विया आहिनि, अहिड़ा पुरुष परमात्मा खे पाईंदा आहिनि। अहिड़ा अज्ञानी पुरुष विद्या ऐं निम्रता वारे ब्राह्मण गांइ, हाथी, कुते ऐं चंडाल में साॻी नज़र रखनि था। समानता जे भाव में क़ाइमु रहण वारा सारो जग जीतनि था। उहे निर्दोषी ऐं समान भाव वारा ब्रह्म में स्थित रहनि था। जो वणंदड़ शइ प्राप्त करे ख़ुशि नथो थिए ऐं वणंदड़ जे मिलण ते रंज नथो थिए, अहिड़ो स्तर ॿुधीअ वारो मोहरत ब्रह्म ॼाणंदड़ ब्रह्म में स्थित थो थिए। जो ॿाहिरि जे विषयनि में फाथल न आहे, सो आत्मा जे आनंद खे पाए थो। जो ब्रह्म योग में लीन हिकु रस थियल योगी अखुट आनंद पाए थो। जेके भोग इंद्रियनि ऐं विषयनि जे संजोग सां थियनि था, उहे दुख ॾींदड़ आदि अंत वारा आहिनि। उन करे हे कुंती पुत्र, विवेकी उन में फासंदा न आहिनि। जेको शरीर जे नास थियण खां अॻु काम ऐं क्रोध मां पैदा थियल वेग सहण में समर्थ आहे, उहो ई पुरुष योगी आहे, उहो ई सुखी आहे, उन में को बि शक न आहे। जो पुरुष आत्मा में रमी रहियो आहे, जो अंतर जे ज्योतिअ वारो आहे, सो ब्रह्म स्वरूप योगी ब्रह्म में लय थी ब्रह्म खे ई प्राप्त थींदो आहे। जंहिंजा पाप नाश थी विया आहिनि, जंहिंजो ज्ञान सबबु संशय दूर थी वियो आहे, जो सभिनी प्राणियुनि जे भले में लॻल आहे, जंहिं मन आत्मा पंहिंजे वस में कयो आहे, अहिड़ो ब्रह्म ज्ञानी मोक्ष खे प्राप्त कंदो आहे, वरी जनम न वठंदो आहे ऐं मुक्त आहे। जेके काम ऐं क्रोध खां आजा आहिनि, जिन मन जीतो आहे, उहे आत्मज्ञानी आहिनि। अहिड़नि खे सभिनी तरफ़नि खां निर्वाण रूपी ब्रह्म प्राप्त थींदो आहे, उहे ब्रह्म ज्ञानी आहिनि। जो पुरुष ॿाहिरि जे विषयनि खे ॿाहिरि छॾे, नेत्रनि जी दृष्टि ॿिन्ही नेत्रनि जे विच में रखे थो ऐं नासुनि में ईंदड़ वेंदड़ प्राण ऐं अपान वायु सम करे थो, मन ॿुधी ऐं इंद्रियूं जीते मुक्तीअ लाइ यतन करे थो। जो इच्छा डप ऐं क्रोध खां आजो आहे, उहो मुनि सदाई मुक्ति प्राप्त करे थो। जो मूंखे यज्ञनि तपस्याउनि जे भोगण वारो सभिनी लोकनि जे ईश्वरनि जो ईश्वर पसे थो। जो मूंखे सभिनी प्राणियुनि जो मित्र ॼाणे थो, उहो पुरुष जीवन मुक्त शांति प्राप्त करे थो। ओम तत्सत। कर्म संन्यास योग नाले 5 अध्याय पूरो थियो।